आसरा वाक़या का क्लास दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमिर अबाद चार्ज जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। दादू मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिथे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमिर अबाद चांड जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कयो था अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि केस जी ॿुधणी बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहड़ तालके में जेको हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें उमर उबाब चांडो जा 3 घर भाती जेका क़त्ल थी विया हुआ, उनजो जेको केस आहे उनजी अॼु ॿुधणी आहे दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी रही आहे, जंहिंमें फिरियादी धुर आहे उमर उबाब चांडियो ऐं ॿिया जेकी आहिनि उहे वकील मार्फत दादू जी अदालत में पेश थिया आहिनि। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल 2 MPA भाइर आहिनि, सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो, ऐं उन केस में ॿिया जेका जवाबदार आहिनि उहे बि दादू जी अदालत में पेश थिया आहिनि। इल्ज़ाम हेठि आयल SHO करीम बख़्श चांडियो उहो बि अॼु अदालत में पेश थियो आहे। जेको आहे अॼु फिरियादी धुर जो जेको वकील आहे उहो केस बाबति पंहिंजा दलील ॾींदो। उन खां पोइ इहो इम्कान आहे त अदालत पारां जेको आहे उहो अॼु फ़ैसिलो जेको आहे सो महफ़ूज़ कयो वेंदो, जॾहिं त ॿुधणी जे दौरान दादू में सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्तु जेको आहे इंतज़ाम कया विया आहिनि। दादू अदालत ॿाहिरां बि वॾे तादाद में नफ़री मुक़ररु कई वई आहे। जी अशफाक मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।